कंबर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कंबर में DHQ अस्पताल आवाम लाइ बेलाभ बणिजी वियो आहे। एमरजेंसी वार्ड में मरीज़ तड़पंदा रहिया पर को बि डॉक्टर ड्यूटी ते मौजूदु न आहे। एमरजेंसी वार्ड में डेली वेजिस ते रखियल सेखराट स्टाफ मरीज़नि खे सिर्फ़ लाड़काणे रेफर करण लाइ मुक़ररु थियल आहिनि। करोड़े रुपयनि जी बजट रखंदड़ DHQ अस्पताल में आवाम लाइ के बि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। हितां जे शहरनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट खां मुतालबो कयो आहे त DHQ जी बजट जी जांच कराए अस्पताल में ईमानदार डॉक्टर मुक़ररु कया वञनि जेके आवाम खे सहूलियतूं ॾेई सघनि। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096 मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।